अस्सलाम वालेकुम साईं। असांजे इलाइक़े में सारियुनि जो कारोबार है। सारियूं ख़रीद करण वारा असांखे 100 मण ते 3 मण कटींदा आहिनि ऐं मण ते वरी 40 रुपया कटींदा आहिनि। छा इहो जाइज़ आहे? ऐं उहे माण्हू निमाज़ बि पढ़ंदा आहिनि, हर साल हज ते बि वेंदा आहिनि। अधो चवे थो त सारियुनि ते का कटौती थींदी आहे। 100 मण ते मुंहिंजे ख़्याल में 3 मण थो चवे या मण ते 40 रुपया। इहो इंतिहाई ख़तरनाक नाजाइज़ ऐं हराम अमल आहे। आई ॻाल्हि सम्झ में बाबा? कंहिं बि माण्हू जे माल ते तसरुफ़ उन जी इजाज़त खां बग़ैर तव्हांखे न आहे। या 40 रुपया मण ते कटणु या 100 रुपयो जो 100 मण ते जेको आहे पंहिंजो 3 मण कटणी आहे, किथां जी ख़ानदानी आहे? हाणे ॾिसो न, हे अमरा थो चए हज बि करे थो, मिसाल रोज़ो बि, ज़कात बि। ॾिसो हज निमाज़ रोज़ो उहा अलॻि शइ आहे। निमाज़ हिन माण्हू खे ईअं त नथी चवे न तूं हराम कमाए करे इस्तेमालु। निमाज़ अलॻि शइ आहे, उहो हुनजो पंहिंजो फ़इल आहे, निमाज़ पढ़े थो, अलाह जो हुकुम आहे। बाक़ी जेकॾहिं निमाज़ पढ़ण सां गॾु इहो